जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं ॾही वारा मिर्च, जंहिंखे मिर्ची चाट भी चइबो आहे। ॾाढी टेस्टी ठहंदी। स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। साॻी रेसिपी मां हिंदीअ में विधी आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते, उहा बि ज़रूरु चेक कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूरु पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। सभिनी खां पहिरियों ठाहींदासीं साई चटनी। उन लाइ मां खयो आहे साओ मसालो, अधु जूड़ी खई आहे, उन सां गॾु 2 बसर, अधु कटोरी फूदनो खयो आहे। जेतिरो साओ मसालो हूंदो अधु फूदनो खणणो आहे। 6-7 सावा मिर्च, 1 इंच अदरक और 10 खां 15 कलियूं थूम जूं। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह असां पहिरियों धोई वठंदासीं और धोइण खां पोइ असां इनखे विझंदासीं मिक्सी जार में। उन में गॾु विझणो आहे लूणु ऐं 1 कोप पाणी। इनखे पीसे इन जी असां चटनी ठाहींदासीं। ॾिसो, हीअ असांजी साई चटनी लॻभॻि तयारु थी वई आहे। हाणे अचो खटी मिठी चटनी तयारु था कयूं पिया। उन लाइ खणंदासीं गिदामिड़ी। 50 ग्राम गिदामिड़ी खई आहे। उनखे पहिरियों पाणी में धोई वठंदासीं। धोइण खां पोइ इनखे असां विझंदासीं हिकु बासण में, जंहिंमें असांखे इनखे बॉइल करिणो आहे। और गॾु विझंदासीं गुड़। 250 ग्राम इहो गुड़ आहे। तव्हां चाहियो त हिते कतल जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो ऐं अधु गुड़ ऐं अधु खंड जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर मां हिते गुड़ वारी चटनी ठाहे रही आहियां। इन में विझंदासीं असां 1.5 गिलास पाणी। पाणी विझण खां पोइ असां इन में विझंदासीं लूणु। इनखे असांखे टकाइणो आहे, त टकाइण में पहिरियों त इन में हिकिड़ो लूणु विझंदासीं असां। उन खां पोइ असां इन में विझंदासीं ॻाढ़ा मिर्च। ते मां कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो इस्तेमालु कयो आहे। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। पोइ विझंदासीं जीरो। खटी मिठी चटनी आहे त इन में सौंफ जो इस्तेमालु थींदो आहे, त सौंफ विझंदासीं। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करे इनखे टकाइणो आहे। टकाइण खां पोइ असां इनखे या त विलोड़ींदासीं या वरी मिक्सी जार में इनखे ग्राइंड कंदासीं। उन खां पोइ इनखे छाणींदासीं। त लॻभॻि 10 मिंट इनखे असांखे टकाइणो आहे। सो इहे टकजी वई आहे। इन खां पोइ असां इनखे कंदासीं थधो। थधो करण खां पोइ या त इनखे विस्क कंदासीं या इनखे ग्राइंड कंदासीं। और इन खां पोइ छाणे करे असां इहे चटनी यूज़ कंदासीं। त इहा असांजी खटी मिठी चटनी बि लॻभॻि तयारु थी वई आहे। साई चटनी तयारु थी वई। खटी मिठी चटनी ॾिसो लॻभॻि तयारु थी वई आहे। बसि इनखे छाणणो आहे। हाणे अचो खणंदासीं मिर्च। इन्हनि खे पहिरियों धोइणो आहे और धोइण खां पोइ असां इन्हनि खे कटींदासीं। मतिलबु 1 स्लिट लॻाइणो आहे, 1 चीर लॻाइणो आहे। इन में मसालो भरण लाइ 1 लूणु खणंदासीं और ॿियो खणंदासीं अम्बचूर। आमचूर जंहिंखे चइबो आहे, ड्राई मैंगो पाउडर, सिंधीअ में अम्बचूर चइबो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। हाणे खणंदासीं मिर्च। मिर्च में ॾिसो 1 चीर लॻाइणो आहे विच में। इन खां पोइ इहो अम्बचूर ऐं लूण जो जेको मिक्सचर ठाहियोसीं इहो इन में भरींदासीं। लॻभॻि 3 चुटकियूं 1 मिर्च में भरणियूं आहिनि। अहिड़े नमूने असां सभिनी मिर्चनि में अमचूर भरींदासीं। कुझु माण्हू इन्हनि मिर्चनि खे बॉइल करे बि यूज़ कंदा आहिनि। सो मां सभिनी मिर्चनि में अमचूर भरे छॾियो आहे। हाणे असां ठाहींदासीं बेसण। त 1 बाउल खणंदासीं। उन में 200 ग्राम बेसण विझंदासीं। गॾु विझंदासीं लूणु। लूणु विझण खां पोइ इन जो बैटर तयारु करिणो आहे।
त इन में असां पाणी विझंदासीं। हिते मां 200 ml पाणी खयो आहे। थोरो थोरो करे पाणी विझंदासीं, हिक महिल न विझंदासीं। त हाणे मां इहो अधु पाणी विधो आहे, अधु अञा बाक़ी आहे। पाणी विझी करे इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे, या चमचे सां या विस्कर सां। हिक महिल पाणी विझंदासीं न त बेसण में ॻोड़ा रहिजी वेंदा आहिनि, त इहे ॻोड़ा न थियनि उन जे लाइ पाणी जो बिल्कुलु थोरो थोरो करे इस्तेमालु करिणो आहे। हिकु दफ़ो चङी तरह मिक्स थी वियो, सभु ॻोड़ियूं निकिरी वियूं यानी ॻोड़ा निकिरी विया, त पोइ असां हिन में पाणी विझी सघंदा आहियूं। ॾिसो बिल्कुलु स्मूथ बैटर तयारु थी वियो आहे। हाणे थोरो थोरो पाणी विझी करे असां ॾिसो कंसिस्टेंसी फ्लोइंग रखंदासीं, भई बिल्कुलु पतरो बि न खपे असांखे और बिल्कुलु घाटो बि न हुजे। लॻभॻि मां हिते 200 ml पाणी जो इस्तेमालु कयो। गॾु विझंदासीं असां हिन में बेकिंग सोडा यानी पकोड़नि जी सोडा 1 पिंच। चङी तरह मिक्स करे इहो असांजो बैटर जेको आहे रेडी थी वियो आहे। हाणे मिर्च खणंदासीं, हिकु हिकु मिर्च खणी करे इनखे बेसण में ॿोड़िणो आहे ऐं तरणो आहे। त उन लाइ पहिरियों तेल गरम करे वठंदासीं और मिर्च खे ईअं ॿोड़े करे और इनखे तरणो आहे। बाहि जेका आहे मीडियम रखंदासीं। तेज़ बाहि हूंदी त बेसण जी कोटिंग जेका आहे ॿाहिरां त ब्राउन थी वेंदी पर अंदरि मिर्च जेको आहे कचो हूंदो, त इन जे लाइ असांखे बाहि खे मीडियम रखिणो आहे। लाइट गोल्डन ब्राउन थियण ताईं असां इनखे तरींदासीं। बाहि खे मीडियम ई रखिणो आहे। ॾिसो हिन तरह कलर थी वेंदो, मतिलबु असांजा मिर्च जेके आहिनि बराबरि तयारु थी विया आहिनि। इनखे असां कढी वठंदासीं। हाणे ॾही असां तयारु कंदासीं। त हिकु बाउल में खणंदासीं 300 ग्राम ॾही। ॾहीअ खे पहिरियों विलोड़ींदासीं, या त विस्कर जो इस्तेमालु कयो या मंदीअड़े जो। चङी तरह विस्क कंदासीं, बिल्कुलु स्मूथ थी वञे ॾही। इन में थोरो सो पाणी विझंदासीं, घणे पाणीअ जो इस्तेमालु न करिणो आहे छाकाणि त ॾही जेका आहे असांखे घाटी खपे। त लॻभॻि अधु गिलास जे क़रीब। इन खां पोइ इन में सिर्फ़ु विझंदासीं असां लूणु। लूणु विझी इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ये असांजी ॾही रेडी थी चुकी आहे। हाणे अचो त प्लेट तयारु कंदासीं। ॾही रेडी थी वई, चटनियूं तयारु थी वियूं आहिनि, मिर्चनि जा पकोड़ा बि असां तरे रखिया आहिनि। त अचो हाणे मिर्ची चाट यानी असांजा सिंधी ॾहीअ वारा मिर्च तयारु कयूं था पिया। त जेके असां मिर्च तरे रखिया आहिनि उन्हनि खे असांखे कट करिणो आहे। त कैंची या छुरीअ जो इस्तेमालु कंदासीं और थोड़ो सो स्लांट में मिर्चन के कटींदासीं। मिर्चन के कटण खां पोइ इन जे मथां असां पहिरियों विझंदासीं खटी मिठी चटनी, छाकाणि त कॾहिं कॾहिं न मिर्च तिखा हूंदा आहिनि त उहो तिखोपन घटिजे, उन जे लाइ असां हिन में पहिरियों चटनी जो इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हां चाहियो त मिर्चनि खे पहिरियों चटनी में डिप करे बि विझी सघंदा आहियो। उन जे मथां विझंदासीं असां ॾही। ॾिसो ॾहीअ जी कंसिस्टेंसी कीअं क्रीमी आहे, फ्लोइंग कान्हे का, मतिलबु ॾही जेका आहे थोरी घाटी हुअणु खपे। उन खां पोइ असां विझंदासीं इन में बूंदी। बूंदीअ खे मां 10 मिंट पुसाए रखियो हो। बॉयल पोटैटो, थोरो सो जीरो, थोरो सो चाट मसालो ऐं थोरा सा ॻाढ़ा मिर्च थोरा सा विझंदासीं। मथां विझंदासीं असां खटी मिठी चटनी। खटी मिठी चटनी खां पोइ मथां विझंदासीं असां हाणे साई चटनी। मिर्च जेके आहिनि ॾाढा चटपटा लॻंदा आहिनि, ॾाढा टेस्टी लॻंदा आहिनि। साई चटनी जो इस्तेमालु घटि करे रहिया आहियूं। अगरि मिर्च तिखा हूंदा त चाट जेका आहे काफ़ी स्पाइसी लॻंदी आहे, त तव्हां पंहिंजी चॉइस जे हिसाब सां घटि वधि करे था सघो पिया। इहे असांजा ॾहीअ वारा मिर्च तयारु आहिनि जेके ॾाढा टेस्टी आहिनि। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी और अहिड़ियूं कहिड़ियूं वीडियोज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहो बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, त मां कोशिशि कंदसि हिकु हिकु करे ज़रूरु अपलोड कयां। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो
इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। जय झूलेलाल।